सिंधु देश मुक़द्दर आहे, असांजे GM साहिब दरबार आहे, शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी असांजो लीडर आहे। अॼु जो को एहतिजाज सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सिंध अंदरि थिए पियो ऐं असां दौड़ शहर में बि सिंध एक्शन कमेटी जे हिन पंहिंजो फोरम था कयूं पिया। असांजो मुतालबो इहो ई आहे त 27वीं तरमीम जेका सिंध जे वहदत ख़िलाफ़ु आहे। अवां सोचियो हूंदो त पीपल्स पार्टी ऐं उन्हनि जे दलालनि ऐं उन्हनि जे आकाउनि इस्टेब्लिशमेंट जेका आहे उन्हनि सदाईं सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कई आहे। असीं इन्हनि खे वाज़े चऊं था असांखे तव्हां जूं का बि तरमीमूं क़बूल न आहिनि। 1973 में जेको भुट्टे साहिबु जेको आइन हिननि पेश कयो हुयो उन में इहो ई हुयो त सिंधी क़ौम जो वजूद ख़तमु कयो वञे, पर उन खे बि सिंधी क़ौम रद्द कयो हुयो। वरी हिननि सिंध अंदरि जेको केनालनि जो इशू खड़ो कयो हुयो उहो बि सिंध इन्हनि पंहिंजे केनालनि खे रद्द कयो। वरी हीअ जेको हिननि 27वीं जेका तरमीम आहे इन्हनि पंहिंजो सेनेट में जेके हिननि जा जेके विकाऊ मेंबर दलाल वॾे मां वॾी जेका असांजे सिंध अंदरि जेका दलाली कंदड़ जेका पार्टी आहे उहा आहे पीपल्स पार्टी। असांजा सिंधी सभा जहिड़ा चवंदा आहिनि त बाबा सिराई ज़रदारी आसिफ़ ज़रदारी असांजो पंहिंजो सिंधी आहे। अरे लानत तुझे तुझे ज़रदारी, तूं ज़रदारी न, तूं सिंधी न आहीं, तूं दलाल आहीं, तूं पंजाब जो दलाल आहीं। असां तोखे एहतिजाज जे नसल था इहो चऊं था बिल्कुलु 27वीं तरमीम वारो मुतालबो पंहिंजो वापसी वठि, न त सिंध पंहिंजे हिन मुनज़म सां मज़मत न पर मज़ामत कंदी। ऐं असां पंहिंजे हिन क़ौम खे बि इल्तिजा कयूं था त 27वीं तरमीम तमामु वॾी ख़तरनाक तरमीम आहे। जेकॾहिं असीं न निकितासीं त तव्हां ॾिठो हूंदो कराची में जेके महाजर आहिनि जेके नस्ल परस्ती कनि पिया, जेके असांजे दोस्तनि असां जिन्हनि खे पंहिंजो सिंधी तस्लीम कयूं था उन्हनि खे विढ़ाइनि पिया। उन्हनि खे इहो ई चवंदा आहिनि त बाबा कराची तव्हांजो आहे। असां उन्हनि खे बि ख़बरदार कयूं था कराची कंहिंजी पीउ जी जागीर न आहे, कराची सिंधियुनि जो वतन न आहे ऐं वतन रहंदो। असीं कश्मीर खां कराची ताईं पंहिंजे सिंध जे वहदत जी ऐं सिंध जी आज़ादी जी सिंध जे ख़ुशहाली जी पंहिंजो तहरीक हलाईंदासीं ऐं सिंध अंदरि 27वीं तरमीम खे रद्द करे ऐं इहो मौक़ूफ़ पेश कंदासीं। महिरबानी।